प्यारा बारो बाजी गुलबनू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। खुदा बाह जे बड़कंदड़ कूरे मां बचाए थो। दानियल 3 बाब। खुदा बाह मां बचाए वठे थो। वडी मूर्ति तैयार थी चुकी हुई, 9 फुट वेकरो ऐं 100 फुट डिगो। को बि उनखे ॾिसण बिना रही नथो सघे। ॿुधो, बादशाह जो पैगाम सभिनी लाइ आहे। जॾहिं तव्हां साज़ वॼंदे ॿुधो त तव्हां सभिनी खे हेठि झुकणो पवंदो ऐं सोन जी मूरत जी इबादत करणी पवंदी जेका नबूकतनज़र बादशाह ठाराई आहे। पर जेको बि उन जे अॻियां न झुकंदो ऐं उन जी इबादत न कंदो उनखे बाह जी बड़कंदड़ ख़तरनाक खूरी में उछलायो वेंदो। को बि सवाल न आहे। हर कंहिंखे उन मूरत वटि अचणो हो। ख़ामोशी सां 3 माण्हू हिक पासे बीठल रहिया। इहे उन हुकम बाबति न ॾिना। तमामु साल अॻु उन्हनि खे पकड़े वियो हो ऐं उन्हनि खे उन्हनि जे घर इसराइल खां बाबल आंदो वियो हो। उन्हनि पंहिंजो घर विञाए छॾियो हो, पर हुननि खुदावन तां पंहिंजो ईमान न विञायो हो ऐं उन्हनि खे ख़बर हुई त बादशाह जो हुकम तमामु परे परे ताईं मञियो वञे थो। हिकु बुत जी इबादत कॾहिं बि न। हर कंहिं सिद्धो कयो ऐं मूर्ति जी पूॼा कई। उन्हनि 3 दोस्तनि खां अलावा उन्हे करे बाक़ी सभ जो ध्यानु उन्हनि ॾे वियो। बादशाह तव्हां हुकुम ॾियो त हर कंहिं लाइ लाज़िम आहे त सोन जी मूर्ति जी इबादत कनि। 3 यहूदी तव्हांजे हुकुम जी तेमीर न करे रहिया आहिनि। छा इहो मुंहिंजो हुकुम न मञी रहिया आहिनि? इन्हनि खे जल्द मुंहिंजे साम्हूं वठी अचो। दानियल जे दोस्तनि खे बादशाह वटि आंदो वियो। छा ही सच आहे त तव्हां सोन जी मूरत खे सिजदो न पिया करियो? मां तव्हांखे हिकु ॿियो मौक़ो ॾियां थो। जेकॾहिं पोइ बि तव्हां इनकार कयो त तव्हांखे उन वक़्तु ई बाह जी ॿरंदड़ भठी में उछलायो वेंदो। ही न सोचिजो त पोइ तव्हांजो ख़ुदा तव्हांखे बचाए वठंदो। तव्हां लाइ उन हालत में छा ज़रूरी हूंदो? तव्हांजी ज़िंदगी या पोइ ख़ुदा सां वफ़ादारी? उन्हनि 3 दोस्तनि खे जवाब ॾियण लाइ घणो सोचण जी ज़रूरत न हुई। जेकॾहिं असांजो ख़ुदा चाहे त हू असांखे बाह जी बणदड़ खूरी मां बचाए सघे थो, पर जेकॾहिं हू ईअं न बचाए तॾहिं बि असां हुनजा वफ़ादार रहंदासीं। असां हिकु बुत खे कॾहिं बि सजदो न कंदासीं। इहे माण्हू सभु शयुनि खां वधीक ख़ुदा सां मोहबत कंदा हुआ। नबूकतनज़र कावड़ सां भरिजी वियो। भट्टी खे 7 दफ़ा वधीक गरम कयो ऐं हिननि खे इन में उछलाए छॾियो। पोइ उन्हनि खे बाह जी बड़कंदड़ पूरे में उछलाए ॾिनो। इहो तमामु घणो गरम हो। उहे एतिरी क़दर जो जिन सिपाही उन्हनि खे अंदरि उछलायो इहे बि सड़ी विया ऐं किरी पिया। गर्मी जे करे बादशाह बाह खे ॾिसंदो रहियो। मूंखे बाह अंदरि 4 माण्हू हलंदे फिरंदे नज़र अची रहिया आहिनि। इन मां हिक जी सूरत ख़ुदा जहिड़ी आहे। बादशाह कूरे जो दरवाज़ो खोलियो। कादिर मुतलक ख़ुदा जे नौकरनि ॿाहिरि निकिरी अचो। इहे माण्हू सड़न बग़ैर ॿाहिरि निकिरी आया। उन्हनि जो हिकु वार बि न सड़ियो हो ऐं न ई उन्हनि जे कपिड़नि मां ॿरनि जी का बू अची रही हुई। ख़ुदा उन्हनि खे बाह मां बि बचाए वरितो। छा तव्हां हुन ख़ुदा खे सुञाणींदा आहियो जेको अहिड़ा मौजा करे सघे थो? हुन सां वफ़ादार रहो हमेशा ऐं हर जगह। ठीक है बारो, हाणे बाजी गुलबानो के इजाजत दियो। खुदा हाफिज़।